दोस्तों हुक मौजूद सिंध मौजूद साथियों कीअं आहियो? उमेद त ठीकु ठाक हूंदो। दोस्तों मूं जॾहिं गागड़ी ॻोठ ॾांहुं वेंदड़ रस्ते जे व्लॉग रखी हुई त मुंहिंजे कुझु ख़ैरपुरी दोस्तनि मूंखां पुछियो हो त इहो ॻोठ किथे वाक़िअ आहे। आहिनि हैरत जहिड़ी ॻाल्हि, यारनि सॼी ॼमार ख़ैरपुर शहर में गुज़ारे आहे ऐं खेनि अधु कलाक सफ़र जे मुफ़ासिले ते अॼुल ॻोठ जी ख़बर न आहे। दोस्तों मां जॾहिं रोहड़ी टकिरनि जा फ़ोटू या वीडियोज़ रखंदो आहियां त मुंहिंजा दोस्त पुछंदा आहिनि त रोहड़ी वाक़ई एतिरो ख़ूबसूरत आहे। मां जॾहिं नारे जी भिटनि में भटकंदो आहियां त उतां जी ख़ूबसूरतियुनि खे फोकस कंदो आहियां त मुंहिंजा दोस्त वरी साॻियो सुवाल हैरत सां वरजाए पुछंदा आहिनि। दोस्तों हीअ मां ख़ैरपुर ऐं सखर ज़िलनि जे कुझु माग मकान अव्हांखे पसाया आहिनि। अञा तमामु घणी ख़ूबसूरतियूं अव्हांखे ॾेखारणियूं आहिनि। हीअ सैलानी शहर ॻोठ वेंदो ऐं जिते बि वेंदो अव्हां लाइ हिते ख़ूबसूरतियूं सह ॾींदो। हक़ीक़त में जेके कुदरती ख़ूबसूरतियूं आहिनि उनखे पसण लाइ आम अखि न पर हिकु आशिक़ जी अखि घुरबल हूंदी आहे। मां जीअं त पंहिंजे देश जो आशिक़ आहियां ऐं हीउ समूरो देश ऐं पिणु समूरो संसार मुंहिंजी महबूबा मिसल आहे। उन करे मूंखे उनजी हर शइ में बसि ख़ूबसूरती नज़र ईंदी आहे। मां पंहिंजे महबूब वतन सां वचन थो करियां त उनजी हर ख़ूबसूरतीअ खे पंहिंजी दिलि ऐं कैमरा जी अखियुनि में क़ैद करे अवां दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि। जीअं त सिंध जो सचो आशिक़ साईं उस्ताद बुखारी पंहिंजे लाज़वाल शहरनि में चई वियो आहे, जंहिंखे मंज़ूर फ़क़ीरानी जहिड़नि सोहणनि ऐं सुरीलनि कलाकारनि मिठड़नि सुरनि में ॻाए अमरता माणी। हीअ सिंध जी जेका धरती आहे न धरतीअ सां मूंखे प्यार आहे। हिन धरतीअ में मुंहिंजी ममता, उन धरतीअ में मुंहिंजो साहो आहे। हीअ सिंध जी जेका धरती आहे न धरतीअ सां मूंखे प्यारो आहे। ओ हीअ सुहिणी सुहिणी सिंधड़ी, हीअ तुंहिंजी मुंहिंजी जिंदड़ी। सुहिणी सुहिणी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंदगीअ सदा वसे सदा जीए। हिन धरतीअ ते मूंखे नाज़ो आहे। हीअ सिंध जी जेका धरती आहे न धरतीअ सां मूंखे प्यारो आहे। ओ ही मंछर ऐं कीझर, ही लाड़ सरो सागर। सुहिणी सुहिणी सिंध जीए तुंहिंजी मुंहिंजी जिंदगीअ सदा वसे सदा जीए। हिन धरतीअ ते मूंखे नाज़ो आहे। दोस्तों सियासत मुल्क विरहाया क़ौमूं विरहायूं पर असांजूं दिलियूं विरहाए न सघिया आहिनि। सिंधी पाकिस्तान जे सूबे सिंध जो हुजे या हिंदुस्तान वारे इलाइक़े राजस्थान जो हुजे, खेसि पंहिंजी धरतीअ सां हिकु जेतिरो प्यारु आहे। उनजो सबूत सरमद सिंधी जे कलाम ते राजस्थान में रहंदड़ हसन खान जो हीउ तबसरो आहे। लव यू प्यारी सिंधड़ी, मिस यू सिंधी कल्चर, काश मौका मिले सिंध को देखने का, फिराम राजस्थान इंडिया।
मुंहिंजी सिंध हिन पासे जी हुजे या हुन पासे जी ख़ूबसूरत आहे। मुंहिंजी सिंध ॿिन्ही पासे रहंदड़ माण्हू मिठड़ा आहिनि ऐं मोहबती आहिनि, जेके पंहिंजे धरतीअ सां मोहबत कंदड़ आहिनि, जंहिंजो सबूत हुयो इहो मथे ॿुधायल तबसरो। दोस्तो, अव्हांजा किरोड़ कुर्बत मूंसां गॾु रहिया आहियो। बसि अव्हांजो साथ घुरिजे, उमेद सभु छड़ायूं थी वेंदियूं। मोकिलाणी न आहे, सदाईं गॾु आहियूं। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए माग मकान ते। तेसिताईं हिन फ़क़ीर अमीर गुल कटोर खे इजाज़त ॾियो। हक़ मौजूद, सिंध मौजूद। अहमद अली मुसाफ़िर जे ॿोलनि खे उस्ताद अब्दुल गफ़ूर सूमरो पंहिंजे सुरीली आवाज़ में ॻाए रहियो आहे। इंजॉय कयो। आकाश ते चंद चमकी पियो।